इन वक्त मौजूद आयो करमपुर भरसा इंडस हाईवे शेरगढ़ वाले इलाके जिते ममदानी बिरादरी पारा बिन मुगियुनि की बाज़ाबी लाइ रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो है। इन वक्त धरणे में मौजूद आहिनि असां जमात इस्लामी जा सूबाई अगवान। अचो त वाक़े के हवाले से उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। रहमान रहीम। सब खां पहिरियां असां जमात इस्लाम जी तरफ़ां ममदानी बिरादरी के इन अफ़सोसनाक वाक़े ते अफ़सोस इज़हार करण आया आहियूं ऐं असां इन वाक़े की पुरज़ोर मज़म्मत कयूं था। असांजे हिन इलाके के टारगेट किया वियो आहे। आए रोज़ माण्हू अगवा कया वञनि था ऐं इन सिलसिले में पुलिस ऐं बाक़ी फोर्सिस जो जेको अंदाज़ है वो इंतहाई अफ़सोसनाक है। ॾिसो, जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु, आवाम जे माल ऐं जान जो तहफ़ुज़ करणु बुनियादी फ़र्ज़ है सरकार जो, पर सरकार यकीन ॼाणो तो वो इन फ़र्ज़ के निभाए नथी। रात जो माण्हू घरां निकिरे तो गैर महफूज़ है, ॾींहं जो निकिरे तो गैर महफूज़ है। ये वेचारा ट्रक ड्राइवर ॾिसो उन वटि छा आहे, जेको माण्हू 50 लाइ ड्राइवरी करे तो, मज़दूरी करे तो, मेहनत करे तो, उनखे अगवा करनि था। मां धाड़ेलनि दोस्तनि खे बि चवंदो तव्हांखे अगवा करिणो आहे त कंहिं ढिंग सरदार जे पुट खे खणो न, तव्हांखे अरब मिलंदा। हिन ड्राइवरनि मां तव्हांखे छा मिलंदा? इन करे असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त हिन इलाइक़े खे पुरअमन बनाइण जे लाइ ख़ुदा सोचो। असां त हमेशह जमात इस्लामी तरफ़ां इहो मुतालबो कंदा रहिया आहियूं त जेसि ताईं असांजे हिन कच्चे जे इलाइक़े में फ़ौजी ऑपरेशन न थींदो कॾहिं बि सुकून न ईंदो। ॾिसो, पुलिस जा सभु इंतज़ाम नाकाम आहिनि। 2 माण्हू SP साहब बाज़ियाब कराए तो त 4 माण्हू वरी अगवा थी वञनि था। 3 माण्हू बाज़ियाब कराए तो त वरी 5 माण्हू अगवा थी वञनि था। आख़िर इहो सिलसिलो, आख़िर इहा रांदि केसिताईं जारी रहंदी? तंहिं करे इहा रांदि हाणे ख़तमु थियणु खपे। अॻे पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई, उन खां बि अलाह जी जान छॾाई, ॿिज त उन्हनि जो पोखियल आहे। 15 सालनि में पीपुल्स पार्टी सरकार सिंध के कहिड़ी तरक़ी ॾिनी सवाइ डाकू कल्चर जे, धाड़ेल कल्चर जे। सॼे मुल्क में सुकून आहे। तव्हां ख़ैबर पख्तूनख्वा हलिया वञो, तव्हां बलूचिस्तान हलिया वञो, तव्हां पंजाब हलिया वञो, उते कोई अहिड़ो मसइलो कोन्हे लॉ एंड ऑर्डर जो। मां हाणे पाण उते ख़ासि तरह थधनि इलाइक़नि मां थी आया आहियूं। को मरी वारे फॉरेन जा माण्हू, पूरी दुनिया जा माण्हू अचनि था, काई पुलिस कोन्हे, कोई फोर्स न आहे। माण्हू ॾींहं जो सफ़र करे थो, रात जो सफ़र करे थो, कोई उनखे लुटण वारो न आहे। हिते आख़िर छा आहे जो ड्राइवर वीचारा बि महफ़ूज़ न आहिनि। इन करे असां ख़ासि तरह चीफ आर्मी स्टाफ खां, वज़ीर आज़म पाकिस्तान का ऐं चीफ जस्टिस का मुतालबो था कयूं त ख़ुदारा असांजे इलाइक़े खे पुरअमन बणाइण जे लाइ फ़ौजी ऑपरेशन कयो वञे ताकि हिन धाड़ेल राज खां माण्हू जी जान छुटे। ॾिसो, केतिरा माण्हू वीचारा परेशान आहिनि। जंहिं मरीज़ खे अस्पताल पहुचणो आहे उहो तड़पी तड़पी मरी वेंदो। जंहिं माण्हू खे नौकरी ते वञिणो आहे उहो वीचारो परेशान थी वापसि वेंदो। जंहिं ट्रक ड्राइवर खे सामान पहुचाइणो आहे उहो वीचारो बीठो हूंदो। इन करे आख़िर असां हिन मसइले खे केसिताईं झेलियूं, केतिरा एहतजाज कयूं। ऐं तव्हांजा SSPs, तव्हांजी पुलिस 100% नाकाम आहे। तव्हां जेकॾहिं चओ था त SP साहब अमन क़ाइमु कराईंदो, ही नामुमकिन शइ आहे। जेकॾहिं अमन क़ाइमु करिया त गुज़िरियल 1 साल खां वठी करे इहो अगवाउनि जो सिलसिलो शुरू थियो आहे, उन में का कमी न आई आहे, उन में वाधो ई वाधारो आयो आहे। इन करे असां हिकु भेरो वरी मुतालबो था कयूं त फौरी तौर ते ये जेके नौजवान अगवा किया आहिनि ममदानी बिरादरी जा, SSP साहब इनके बाज़ियाब कराए वञे, DIG साहब फौरी एक्शन कयो वञे। ऐं असां वरी हिकु भेरो मुतालबो कयूं था हुकूमत पाकिस्तान का, सिंध हुकूमत का त ख़ुदारा होश खां कमु वठो। असांजे इलाइक़े खे पीसफुल बनाइण जे लाइ, पुरअमन बनाइण जे लाइ को फ़ौजी मुअस्सर ऑपरेशन कयो ताकि हिते अमन क़ाइमु थिए। अमन ज़िंदाबाद, बदअमनी मुर्दाबाद। इस्लामी जे सूबाई अगवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी जो चवणु हो त ज़िले कश्मीर में हथ वठी बदअमनी जेका पैदा कई वई आहे। हुननि चयो त हर आए ॾींहुं ज़िले कश्मीर में कंहिं न कंहिं जगह तां मुसाफ़िर खे जेको आहे हथियारनि जे ज़ोर ते खंबियो वञे थो। पुलिस 2 मुगी बाज़ियाब कराए थी त वरी 5 माण्हू अगवा थिया वञनि था। हुन मुतालबो कयो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ पाकिस्तान ऐं ॿियनि वस वारनि खे त ज़िले कश्मीर में करुखियल बदअमनी जो नोटिस वठी आवाम खे अमन अमान जेको आहे त मुहैया करे ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।